खोले बुद्धजा हजरत अब्बास मुझे मुस्तफा जो सगो चाचो उहो बो आले रसूला। हजरत अमीर हमजा मुझे हबीब जो चाचो उहो बे आले रसूला। हजरत अलीउल मुर्तजा भी आले रसूला। हुजूर जो तमाम अज़वाज मुत्तहरात भी आले रसूला। अलीउल मुर्तजा जो भाव भी आले रसूला। अम्मा फातिमा तो ज़हरा भी आले रसूला। हसन ऐं हुसैन भी आले रसूल। तवा चौंदो तहे सब आले रसूल। जी जी ये सबई आले रसूल हल। हे मुझो जिस्मा नह खां वठी करे मथे जे वार ताईं फकीर आशिका। हे बाह चौंदो कंहिंजी फकीर आशिक जी। हे मथो कंहिंजो फकीर आशिक जो। ही पेट कंहिंजो फकीर आशिक जो। हे टंग कंहिंजी फकीर आशिक जी। हे जिस्म त सजो फकीर आशिक जो वा। पर हिन सजे जिस्म में दिल उहा आहे जेका सजे जिस्म जी सरदारा। जेकॾहिं केर इहो क़बूल करे त दिल त आशिक जी आहे पर बाहूं उन जूं कोन्हनि, टंगूं उन जूं कोन्हनि। इहा ॻाल्हि ठहंदी। तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो, आले रसूल हुजूर जूं जमी अज़वाज मुत्तहरात आले रसूल हुजूर जे अहल बैत में शुमार न, हुजूर जे अहल बैत में शुमार हन। हुजूर जा चाचा हुजूर जे अहल बैत में। पर उन सभिनी मां वरी जेका जीअं मूं तव्हांखे जो पूरे जिस्म जी दिल सब अल रईसुल आज़ा सजे जिस्म जी सरदार दिल आ। इन सभिनी आले रसूल जा वरी जेके अखिन जा ठार हन उहो इमाम हसना, इमाम हुसैना, अम्मा फातिमा तो ज़हरा है ऐं अलीउल मुर्तज़ा शेर खुदा। अञा मां खोलिया रुगी आले रसूल जान पर असहाबे रसूल जे भी अखिन जो ठार हन। रुगी आले रसूल न आले रसूल जे त अखिन जो ठार हन पर असहाबे रसूल जे भी अखिन जो ठार हन। बस हिकड़ी या बगाल कया जै वक्त में महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम इन दुनिया के छड्यो। अबू बकर सिद्दीक पहिरियों अमीरुल मुमिनीन बणियो। सभिनी सहाबा बैयत कई। अमीरुल मुमिनीन अबू बकर सिद्दीक खुतबे ॾियण जे लाइ वेठो, मिंबर महबूब ते वेठो आ। सहाबा जी जमायत आॾो। सहाबी फरमाइन था सोहणा खुतबो इरशाद फरमायो। अबू बकर सिद्दीक खामोश आ। वरी सहाबा चयो सोहणा खुतबो इरशाद फरमायो। अबू बकर सिद्दीक खामोश आ मगर कंहिंखे ॻोल्हे रहियो आ। जॾहिं टियों दफ़ो सहाबा फर्ज़ कयो सोहणा खुतबो इरशाद फरमायो। अबू बकर सिद्दीक पहिरा जेके लबड़ा खोलिया पहिरो जुमलो चयो चवे तो ऐन हसन हुसैन। सुनो हसन किथे आ, सुनो इमाम हुसैन किथे आ। तवज्जह रहे उन वक्त इमाम हसन पाक जी उम्र 7 साल ऐं कुछ महीना। इमाम हुसैन पाक जी उम्र 6 साल ऐं कुछ महीना। जॾहिं मुझे महबूबन दुनिया के ज़ाहिरी अलविदा चई करे अल्लाह जो हुक्म कबूल कयो। जॾहिं हसन ऐं हुसैन आया पंहिंजे सजे अबू बकर सिद्दीक इमाम हसन खे विहारियो, खबे इमाम हुसैन खे विहारियो। पोइ अबू बकर सिद्दीक खुतबो शुरू कयो। जुमलो उथंदे इहो चयो ऐं मुझे अल्लाह जा बानो हुजूर जा दीवानो। खुतबो त हुजूर जो गुलाम अबू बकर सिद्दीक ॾेई रहियो वा। खुतबो मुंहिंजो ॿुधजो दीदार हसन ऐं हुसैन जो कजो। जो त दिलबर जे दीदार करण सां मुझे मुस्तफा जे दीदार जी आस पूरी थी वेंदी। याद रखो मुंहिंजा दोस्तो, फ़क़त आले रसूल जे अखिन जा तारा न असहाबे रसूल जे भी अखिन जा तारा आहिनि।
केर मुझे मुस्तफ़ा करीम जा बचड़ा। अञा हिकड़ी मंजिल थोड़ो वधा अॻिते हज़रत अमीर उमर दिल त अज रात अहिड़ी जो मुखे कुछ पढ़णो आ, न त मुंहिंजा दोस्त तारीख़ ॾाढी आॾो रखां तव्हांजे इंशाअल्लाह ताला। तव्हांजे हिते वेझो वरी प्रोग्राम आ 18 जे रात बुरड़ा, हा बुरड़ा हन दाली शहर जा बुरड़ा हन दोस्त, उन्हनि जो प्रोग्राम आहे इंशाअल्लाह ताला। तनवीर या अहिड़ो को नालो आहे नौजवान जो। ज़िंदगीअ में अगर अल्लाह से मौक़ो ॾिनो त इंशाअल्लाह 18 जे रात ते प्रोग्राम अचिजो त वरी खोलंदासीं, लेकिन अॼु बि कुछ ॿुधी वठो। नंढड़ा वेह बाबा, ही गौर सां ॻाल्हि ॿुधो। महबूबन करीमन जॾहिं न दुनिया छॾी, ओ सुन्नी सुन्नी कुछ अखियूं खोल। ओ मुंहिंजा अहले तशीह जा भा अगर मौजूद हई तॾहिं बि अखियूं खोल। अगर कॾहिं फ़कीर जो सजण साईं जे मलंग जो आवाज़ ॿुधी त अखियूं खोले ॿुधजां। जॾहिं मदीने जे साईं हीअ दुनिया छॾी त इमाम हसन जी उम्र पाक घणी हुई 7 साल ऐं कुछ महीना घणी ॻाल्हायो। इमाम हुसैन दिलबर जी उम्र घणी हुई 6 साल ऐं कुछ महीना। या बचपन जी उम्र आ या जवानीअ जी? ॻाल्हायो मुंहिंजा जानी, ॻाल्हायो। अॼु भलारी रात ॻाल्हायो, वंड वठो अॼु। या बचपन जी उम्र आ या जवानीअ जी उम्र आ? बचपन जी उम्र आ न। बचपन बि एतिरी आ जो अल्लाह अञा इन उम्र जे मथां निमाज़ बि फर्ज़, जवाब ॾियो, रोज़ो बि फर्ज़ कोन कयो आ, हज बि फर्ज़ कोन कयो आ, मुंहिंजा दोस्त जिहाद बि फर्ज़ कोन कयो आ। लेकिन वाह केड़े वट तारजन में तोरिया इमाम हसन ऐं हुसैन सुहिणे खे। किथों उन्हनि जो शान मां बयान कयां जन जे मथां अञा कुछ भी फर्ज थियो ई कोने को। जन्नत न पर उन्हनि जे लाइ जन्नत जी सरदारीअ जो ऐलान कयो वियो। बाद में थो अचां, लेकिन मां जेका मंज़िल कई उन खे अॻिते कयां। हबीबन करीमन दुनिया छॾी, हसनैन करीमैन जी उम्र इहा 2 साल। हज़रत अबू बकर सिद्दीक़ सुहिणे जो दौर। छो त जॾहिं अॼोकी रात 10 मुहर्रम जी रात सन 61 हिजरी मैदान करबला में मुंहिंजो इमाम हुसैन मौजूद आ। उन वक़्त मुंहिंजे लजपाल हुसैन जी उम्र 58 साल घणी। ॻाल्हायो सुन्नी, ॻाल्हायो। इन करे तो ॻाल्हायां त सबक पक्को कयो, सबक पक्को कयो, ईमान बचाइजो। करबला जे मैदान में सन 61 हिजरीअ में इमाम हुसैन लजपाल जी उम्र घणी चो 58 साल घणी। हुजूर जे हंज में 6 साल गुज़री। 58 मां 6 साल कढो, बाकी घणा बचा? जवाब ॾियो, बाकी घणा बचा? 52 साल। थोड़ो मुझे न फ़कीर जे जुमले ते गौर कजो। जेके 6 साल हुजूर जे खिदमत में गुज़रिया था कुर्बान, उन्हनि जो जिक्र भी उलमा भी कन था, ज़ाकिरीन भी कन था, मौलवी मुफ्ती सभई कन था। वरी मैदान करबला जो जिक्र भी सभई कन था। हे विच वारा जेके 52 साल जवानी भी इन्हनि में गुज़री। जवाब ॾियो, जवानी पहिरा 6 साल त बचपन आहे, उहे त फौजी साहब उहे 6 साल त मुंहिंजे महबूबन जा इना उहे तरक़ी अल्लाह जी जेका अता हुई मुंहिंजो महबूब ॿुधाईंदो वियो। लेकिन जेके प्रैक्टिकली 52 साल गुज़रिया, मां साबित तव्हांखे थोरो सम्झायां। उन 52 साल में 2 साल सुणे अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त। हज़रत अबू बकर दुनिया छॾी। इमाम हसन पाक जी उम्र 8 साल कुछ महीना। इमाम हसन जी उम्र 9 साल कुछ महीना। इमाम हुसैन पाक जी उम्र 8 साल कुछ महीना। 10 साल उम्र फारूक जो दौरे खिलाफत रहो। हजरत इमाम हसन जी उम्र 19 साल कुछ महीना। हजरत इमाम हुसैन जी उम्र 18 साल कुछ महीना। ॾियो ख़बर जवानी इते पई हले या अॻु में ही जवाब ॾियो? ॻाल्हायो सुन्नी, ॻाल्हायो सुन्नी। तू रुगी इहा गप जी मुन्नी नथी जेको छिकई उनो भत जे पाटरोड़े ते डुकी पो। डुक न, हक़
हक बुध कुरान करीम बुध सच बुध ईमान बचा मानी हिते न मिली जेका नसीब में लिखल आहे मुंहिंजो रब तोखे ज़रूर ॾींदो। वे फ़कीर हा नथो चवई त कंहिंजो दुश्मन थी, नथो चवई कंहिंजो मुखालिफ थी, एतिरो चवई थो ईमान बचा, ईमान बचा, सभु कुझु थींदो, ईमान वियो त कुझु बि कोन थींदो। मुझा दोस्त अजीज हजरत उमर साईं जे दौरे खिलाफत में हजरत उमर साईं शहीद थी वियो। उन वक्त हजरत सुणे इमाम हसन जी उम्र मुबारक 19 साल कुछ महीना, इमाम हुसैन जी उम्र 18 साल ऐं कुछ महीना, वरी 12 साल हजरत सुणे उस्मान ज़िन्नूरैन जी खिलाफत, हाणे 12 साल वरी मिला त जॾहिं हजरत उस्मान शहीद थी इमाम हसन पाक जी उम्र 31 साल कुछ महीना, इमाम हुसैन जी उम्र 30 साल कुछ महीना। कसम थव पैदा कंदड़ रब जे ज़ात जो जवाब ॾियो, असुल ज़िम्मेवारी वारी उम्र जवानी वारी इहा है या का ॿी आहे? जवाब दियो, सोची समझी जवाब दियो। इन उम्र में त ख़बर अथव त भौर भी मस्त होंदो आ, भौर भी मस्त होंदो आ। इन उम्र जी जिंदगी के आडो रखो। हजरत अमीर उमर जे पूरे दौरे खिलाफत में को हिकिड़ो जुमलो अहिड़ो ॿुधायो जेको इमाम हसन ऐं हुसैन सोणे हजरत अमीर उमर जे मुखालफत में चयो जे हिकिड़ो जुमलो ॿुधायो। मां तव्हांखे अर्ज़ कयो अगर ये 52 साल न बयान कया वञनि त दुनिया मां फितनो ख़त्म थी वेंदो, फिरके वारी त ख़त्म थी वेंदी, हक़ आॾो अचे वेंदो, ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जो हुज़ूर जे सहाबा सां तालुक़ कहिड़ो आहे, हुज़ूर जे सहाबा जो मुस्तफ़ा जे बच्चन सां तालुक़ कहिड़ो आहे। सच्चाई सां हजरत अमीर उमर जो दौरे खिलाफत आ, जंहिंजे नाले खां काफ़र ॾकंदा हन, जंहिंजे नाले खां यहूदी ॾकंदा हन, जेके चवंदा हन त जेकॾहिं 10 साल उमर अञा हुजे हा दुनिया में को काफ़र बचे ई कोन हा। हजरत उमर मीटिंग करे रहियो आहे, ऐलान कयो वियो त जेको अचे उनखे ॿाहिरि बीहारियो। हजरत उमर जो पुटु वॾो पुटु अब्दुल्लाह बिन उमर आयो, उनके 12 दरवाजे ते गुलाम चयो त सुणे अमीर उमर जो हुकुम ही आ, वॾो पगदार पुट हजरत उमर जो, मगर चुपड़ी करे वेही रहियो। कुछ मिंट गुज़रिया त मुंहिंजो लजपाल हुसैन अची वियो, इमाम हुसैन अची वियो। हजरत अब्दुल्ला बिन उमर के चवे तो दोस्त दे खबर, बाहर वेठा हो, चवे तो सोहना अंदरों जो हुकुम त जेको अचे ओहो वेही रहे, मां इन करे वेही रहियो हां। इमाम हुसैन फरमायो मां भी वेही थो रहा, मां बि जवाब ॾियो, मां बि। हजरत उमर जे पुट खे चयो वियो त वेही रह, सुणे हुसैन खे कंहिं चयो कोन त वेही रह, पर तरबियत त ॾिसो न मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी। अज़ीज़ान मन हजरत इमाम हुसैन लजपाल कुछ लम्हा वेठा, अंदर जेका ॻाल्हि ख़त्म थी दरवाज़ो खुलियो, जीअं जो खुलियो लजपाल हुसैन जीअं जो अञा हीअं मुहड़ मुबारक करे सिधो थियो। अमीर उमर जी नज़र पे उथी अदब में बीही रहियो, सुहिणा लजपाल हुसैन, ओ मुंहिंजे अखिड़ियुनि जा ठार हुसैन, अवां केॾी महिल आया? इमाम पाक फरमायो त कुझु घड़ियूं थियूं, सुहिणा अंदर छो न हलिया? जवाब ॾिनो तव्हांजो बचड़ो बीठो हुयो, इन करे मां बीठुसि। अमीर उमर जो जवाब ॿुधो, अखिड़ियुनि में लुड़क लाड़े इमाम हुसैन सुणे खे चवण लॻो, ओ मुंहिंजा दिल पर हुसैन। हिन उमर बिन ख़त्ताब खे पंहिंजी असुलियत यादि आ, हिन उमर बिन ख़त्ताब जी ताक़त इहा हुई जो बाबो चवे पियो ख़त्ताब त उमर उठनि खे सिधो कर, मूंखां उठ बि सिधा न पिया थियनि, बाबो चमाटू पियो हणे, अॼु रुगी इशारो चीज जो थो ॾियां, 22 लख मुरबा मैल ते हे जेको हुकुम हली रहियो आहे, हे उमर बिन ख़त्ताब जो कमाल नाहे, हे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा तुंहिंजे बाबे आका जे कदमनि जे ख़ाक जो कमाल। हथ ॿधी तो चवे, सुहिणा हुसैन
मुझे पुत्र ला कानून छो त मुझे पुत्र जी मां उहा थो रही आहे जेका तो लजपाल हुसैन जी मां। मुझे पुत्र जो नानो ओहो थो रही आहे जेको तो लजपाल हुसैन जो नानो आ। मुझे पुत्र जो बाबो ओहो थो रही आहे जेको हसन ऐं हुसैन जो बाबो आ। लजपाल हुसैन हे उमर जेकी कुछ आहे मुझे महबूब मुस्तफ़ा जे कदमन जे खाक जो नतीजो आ। इहा उम्र केतरी आहे इमाम हुसैन जी मां तव्हां खां तो पुछां, जवाब ॾियो। 12 साल 13 साल जवानी आ। जवानीअ में एतरी इज्जत केर ॾेई रहियो आहे जो मुस्तफ़ा जो गुलाम सुहिणो उमर बिन ख़त्ताब ॾेई रहियो आहे। लेकिन मुझा दोस्त अजीज मां अञा भी थोड़ो गाल के खोलिया। मुखे करबला जे मौजूअ ते अचणो आहे, भले हिकड़ी गाल छो न खुलियल हुजे। कुछ माण्हू तव्हां सादड़न माण्हुनि खे वर्ग लाईंदा हन, कुछ माण्हू सादड़न माण्हुनि खे वर्ग लाईंदा हन। इमाम हसन ऐं हुसैन सुहिणे जे अमड़ जो कातिल हज़रत उमर बिन ख़त्ताब खे छॾियो वेंदो आहे। हा या न जवाब ॾियो। ऐं तव्हांखे सादन लफ़्ज़न में जवाब ॾियां। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी ॻाल्हि ते तव्हां भले यकीन कयो या न कयो, अल्लाह पंहिंजो दिमाग़ ॾिनो अथव, उन मां सोचजो। हज़रत अली, छा नालो वरितो? मौला अली। नालो वठो, चो मौला अली शेरे खुदा, जंहिंजे ला मदीने जे मीर फरमायो त मां अदा अलीअ खे इल्मु ईअं सेखारियो आ। तवज्जो, मां अदा अलीअ खे इल्मु ईअं सेखारियो आ जीअं पखी पंहिंजे चुभ सां पंहिंजे बच्चे खे ग़िज़ा खाराईंदो आ। यो कहे फरमायो, चो मदीने जे मीर कहे फरमायो, कहे जेला फरमायो। मां ॾाढो कम वारो जुमलो पियो चवां। 10 मुहर्रमुल हराम जी रात याद रखो, जेसी अकीदो मजबूत न थींदो अमल मुंहिंजा दोस्त पोइते रहिजी वेंदो। उन शेरे खुदा जंहिंखे मदीने जे मीर चुभ सां ईअं चुगायो आ, छा चुगायो आ? पेट जे भरजण जी ग़िज़ा न, इल्म जी ग़िज़ा सुणे अलीअ खे चुभ सां चुगाए तैयार कयो आ। वरी ऐलान कयो आ, अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। इते जे करे बिहारे मां तोखां पुछां, मस्जिद कंहिंजो घर आ? चओ अल्लाह जो जल्दी ॿुधायो, मोट वक़्त थोरो आ, मां ॻाल्हियूं घणियूं ट्रेड़े वियो हां। मस्जिद कंहिंजो घर आ? चओ अल्लाह जो कंहिंजो घर आ। वुज़ू करे जॾहिं निमाज़ी निमाज़ जे लाइ मस्जिद में हूंदो ईंदो आ, वुज़ू बि थियल हूंदो आ, कपिड़ा बि पाक हूंदा आहिनि, इबादत जे लाइ बि ईंदो आ। लेकिन जॾहिं सॼो पेर अंदरि रखंदो आ, छा चवंदो आ? खोलियो गाल खोलियो, चो अल्लाहुम्मा अफ्तह ली अबवाब रहमतिक। ऐ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे लाइ पंहिंजे रहमत जा दरवाज़ा ॻाल्हायो, रहमत जा दरवाज़ा पढ़ंदा आहियो? पढ़ंदा आहियो? कॾहिं सोचो थो त घुरो छा थो? वरी इते बीहंदुसि त मुंहिंजी सॼी तकरीर हिते ख़त्म थी वेंदी। छो त यादि रखो, हिकिड़ो जुमिलो पक्को ख़ुदा जो कसम करे छॾियो, जंहिंदा 50 दे नाल प्यार नहीं ओंदे कलमे ते इतबार नहीं। मां कुरान जूं जेतिरियूं आयतूं चओ मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां। मौलवी हुजे, पीर हुजे, मुफ्ती कुछ भी हुजे, हज हुजनसि, ज़कातूं हुजनि, सभु कुछ ढेर हुजनसि, पर जे सीने में आले रसूल जो प्यार नाहे, अल्लाह जे इज्जत जो कसम खणी थो चवां, उहो जन्नत जी खुशबू रब उनखे नसीब कोन कंदो। पर यादि रखी छॾियो, गुनहगार ज़रूर आहे, गुनहगार ज़रूर आहे, मगर अंदर में आले रसूल जो प्यार थो रखे, मस फर्ज़ पूरा थो करे। इहो जेको हुब्बे आले रसूल आहे, जेको प्यार आले रसूल आहे, इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो हो जन्नत जे बागन जे विच में इंशाअल्लाह ताला हूंदो। मां कुरान जेतिरो चओ ॿुधाइण लाइ तयार हां, जेकर अॻिते न हलो। लेकिन इहा हिकिड़ी ॻाल्हि फ़िलहाल इहा ॿुधो, अल्लाह जो घर मस्जिद आहे। कोशिश कयां मिड़ई ॻाल्हियूं नयूं ॿुधायांव, साल में हिकिड़ो भेरो थो अचां। अल्लाह जो घर मस्जिद आहे, कंहिंजो घर आहे? अल्लाह जो घर। दर खोले अंदर त आयो हई न, कंहिंजे घर में आयो हई?
जवाब दियो कंहिंजे घर में आयो हैं अल्लाह जे घर में आयो हैं हाणे दुआ वरी उन खां तो घुरी मुंहिंजा मौला उन जे ही घर में आयो हैं उन जे ही इबादत ला आयो हैं चवी तो अल्लाहुम्मा ऐ मुंहिंजा मौला इफ्तह खोल ली मुंहिंजे ला अबवाब दरवाजो रहमत कर तुझे रहमत जो कंहिंजे रहमत जो मस्जिद जो दर त खुलियो पियो आहे ॻाल्हायो मस्जिद जो दर त खुलियो पियो आहे उहा कहिड़ी रहमत आहे उन जो दरवाज़ो कहिड़ो आहे क़ुरान खां पुछां या मुस्तफ़ा महबूब खां पुछां जल्दी ॻाल्हायो अॼु फ़कीर न कांडेरे जे दावत ते अचण वारो ॻोठ गुलाम कीरे में अचण वारो अॼु जेको क़ुरान ॿुधण चाहियो था ॿुधो रुॻी ज़ुबान खोले चओ फ़कीर अॼु हितां ॻाल्हि त मां क़ुरान तव्हांखे खोले ॿुधायां त मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचन जो शान आहे छा अज़ीज़ाने मन जेॾी महिल अल्लाह जे घर में पहुची करे दुआ तो घुरी मुंहिंजा मौला मुंहिंजे लाइ पंहिंजे रहमत जो दरवाज़ो खोल दर त खुलियो पियो आहे अल्लाह जो घर अची बि चुको आहे हाणे कहिड़ी रहमत जो दरवाज़ो थो खोली अॼु त क़ुरान खां पुछो मौला मां जेको तुंहिंजे रहमत जो दड़ो थो घुरां उहा रहमत कहिड़ी आहे अल्लाह फरमायो वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह का छा थो घुरे मौला तुझे घर में त आयो हां वुज़ू बि करे आयो हां नमाज़ बि पढ़ण जे लाइ आयो हां पर मौला महबूब मुस्तफ़ा जे कुर्ब जो दरड़ो त मुंहिंजे लाइ खोलनि चो त रहमतल लिल आलमीन ज़ात कंहिंजी आहे जवाब दे आलमीन जे ला रहमत जहानन जे ला रहमत केरा चो महबूब मुस्तफ़ा केरा महबूब मुस्तफ़ा रहमत घुरी तो रब खां महबूब मुस्तफ़ा जी ज़ात मौला तुझे इबादत जे ला आयो हां न मूंखे पंहिंजे यार जो दरड़ो त नसीब कजा छो त दरड़ो खुलंदो त अॻिते वेंदो न दरड़ो खुलंदो त अॻिते वेंदो न मदीने जे मीर वरी ऐलान कयो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा जेकॾहिं मां मुस्तफ़ा जे रहमत जो वंड वठण थो चाहीं त दरड़ो अथई मुंहिंजो अली मुंहिंजे अलीअ खे चुमी ॾींदो अच मां मुस्तफ़ा जे रहमत जा वंड वठंदो केतिरा वेही मिसाल ॾियां लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे अॻिते वधण ॾे जेका मां ॻाल्हि करण पे चाहे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम लजपाल जी जेका जवानीअ वारी ज़िंदगी आहे उहा सहाबा जे दरमियान में गुज़री आहे सहाबा इमाम अली मक़ाम सां ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे सहाबा कीअं अदब कन बि छो न मदीने जा साईं मदीने जे गलियुनि में हिकिड़े कुल्हे ते इमाम हुसैन आहे हिकिड़े कुल्हे ते इमाम हसन आहे मदीने जे गलियुनि में हुजूर कुल्हड़नि ते बचड़नि खे खणी हली रहिया अमीर उमर साम्हूं ॾिसी करे चयो तो सुभान अल्लाह केॾी नस्वारी अज़ीमा मदीने जे मीर मुर्की फरमायो उमर सवारी त अज़ीमा पर ज़रा हेॾे निहार त रब स्वार बि केॾा अज़ीम अता फरमाया ने दुनिया नाज़ करे मदीने जे मीर ते मदीने जो मीर नाज़ करे जो इमाम हसन ऐं हुसैन ते जी मुझा मुसलमान भा या उहा जोड़ी आ मैदान मदीने पाक में हुजूर कुल्हनि ते खणी छो पिया घुमाइन मदीने जे मीर खे अल्लाह जे ज़ात इत्तला फरमायो मुझा महबूब मुस्तफ़ा तुझे हिन बचड़े खे करबला में तुझा उम्मती शहीद कंदा हुजूर कुल्हनि ते खणी मदीने में छो पिया घुमाइन मदीनो शहर जो मरकज़ हुयो मदीनो वापार जो मरकज़ हुयो शाम जा माण्हू भी ईंदा हुया ईरान इराक जा भी ईंदा हुया यमन जा भी होया मदीने जा मीर खणी घुमाइन पिया छाजे ला हुजूर खे जीअं बचड़नि सां प्यारा हुजूर खे ईअं उम्मत सां भी प्यारा रब चयो तुंहिंजा उम्मती शहीद कंदा मुंहिंजो मुस्तफ़ा कुल्हड़नि ते खणी पियो घुमाए मन वापारी ओड़े पाड़े वारा अचण वञण वारा ॾिसण ऐं वरी करबला जो मैदान उन्हनि जे आॾो अचे मन सुञाणे वठनि त ही उहे हल जन के कुल्हड़नि ते मुस्तफ़ा खयो हुयो
मुझे हुजूर के खबर हुई हे लईन पलीत यजीद जेको आ इहो बागी जा लकम दीदो मुझे मुस्तफा के सब खबर आ मुस्तफा के खबर ना है त कंहिंखे खबर आ जवाब दे मुस्तफा के खबर ना है जेकॾहिं को चवे त दरिया सफा सुको पियो आ सखर खां मथे बि सुकल आ सखर खां हेठि बि सुकल आ पर यार ब्रेच जेको आ न रोहड़ी कैनाल फाटे थो पियो चए बुजुर्ग जो हया कर रोहड़ी कैनाल दरिया मां ई निकिरो जॾहिं दरिया सुकल आ त रोहड़ी कैनाल में किथों आयो पानी दरिया में आहे तॾहिं त आयो मां तोखां थो पुछां मुंहिंजो अली उहो आ जंहिंखे इल्मु महबूब मुस्तफा सेखारियो कूफे जे मस्जिद में